दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी। जी हाँ दोस्तों, पंहिंजावेरी जी बहितरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। काफ़ी दोस्त परेशान आहिनि, इंतज़ार में आहिनि त हिन सूमर ते बि ड्रामो न हलियो, आख़िर ड्रामो कॾहिं हलंदो। सॼी अॼु क्लियर तव्हांखे अपडेट ॾींदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। थी सघे त दोस्तों असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हलूं था जी पंहिंजी अपडेट जी तरफ़। दरअसल दोस्तों पॉइंट किस तरह मां तव्हांखे ॿुधायो, हिन सूमर ते चांस थोरो घणो 50% आहे। ना त नेक्स्ट महीने जेको अॻियो महीनो बीहण वारो आहे उन में हलाईंदा। हाणे ही महीनो आख़िरी मरहल में आहे ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायो पुरमो जे अची वियो त हिन सूमर ते चांस हुयो। हीउ सूमर गुज़री वियो, तव्हां ॾिठो, ऐं हिन ते ड्रामो न आयो, पुरमो बि न आयो। पुरमो ईंदो पोइ ड्रामे जी पहिरीं एपिसोड ईंदी। हाणे पुरमे जो तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। हीउ जेको महीनो ख़तमु थियण वारो आहे हिन में मुश्किल ॾियनि ड्रामो वञी ॾियनि त डिसंबर वारे महीने में आसिरो आहे पंहिंजावेरी फर्स्ट एपिसोड जो ऐं पुरमो जो। इहा जेका अपडेट मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां कंफर्म अपडेट ॾेई रहियो आहियां, छो त मां पहिरियों तव्हांखे ॿुधायो 50% चांस आहे सूमर ते। न त जेसीं ताईं पुरमो हू न ॾींदा तेसीं ताईं ईअं न थींदो। हाणे रियासत वारनि बि तव्हां ॾिठो त टीज़र ॾेई छॾियो। हाणे हिननि खे ॿई ड्रामा मुक़ाबले में हाणे ॿिन्हिनि जी इहा कोशिशि आहे त 2026 खां पहिरियां असां ड्रामा पंहिंजा लॉन्च कयूं। ॾिसूं था कंहिंजो ड्रामो कहिड़े टाइम लॉन्च थो थिए ऐं केतिरो कामयाबु थो थिए, इहो त वक़्तु ॿुधाईंदो। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।